अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 22 नवंबर ऐं तक़रीबन 9:30 थिया आहिनि सुबुह जा। सूमर जो ॾींहुं आहे ऐं मां हिते जेको आहे पाइप विझी चुकी आहियां। सभिनी खां पहिरियों मां अॼु जे व्लॉग जी इब्तिदा कंदमि ॿाहिरि पाणी ॾियण खां पहिरियों। ॿाहिरि पाणी ॾेई ईंदमि, पोइ हिते अंदरि प्लांट्स खे पाणी ॾींदमि ऐं ज़ाहिर ॾींहं जी इब्तिदा सवेर थी वेंदी आहे। व्लॉग जी इब्तिदा मां ज़हराज वञण खां पोइ कंदी आहियां। सो हाणे मां शुरूआति कयां थी ऐं सभिनी खां पहिरियों त ही मां पंहिंजो रओ वेड़ींदमि, हुन खां पोइ ॿाहिरि वेंदमि पाणी ॾियण जे लाइ। सभु प्लांट्स वॉश करे छॾिया, ॿाहिरि बि पाणी ॾेई आयमि। फस्ट क्लास बाग़ बहार लॻो पियो आहे। हाणे पाइप वेड़ींदमि ऐं अङण जी सफ़ाई कंदमि। हीअ मुंहिंजो साम्हूं सीन आहे, ज़ूम कयां। सभिनी खे पाणी ॾेई साफ़ु सुथिरो करे ऐं अङण जी सफ़ाई बसि इहा ई करणी आहे त वाइपर पाइप वेड़े पोइ वाइपर हणंदमि, छो त ॿुहारी त ॾेई वई आहे। सिर्फ़ु हिते आलाण जेका आहे उनखे मूंखे ख़तमु करिणो आहे ऐं खीर बि ॾेई वियो आहे, त वञी हाणे खीर बि काढ़ींदमि। पर पहिरियों हितां जो कमु ख़तमु कयां। मां अची वियमि अंदरि, खीर हाणे लाहींदमि, करण लाइ रखंदमि ऐं चिकन कढी रखियो आहे। मंझंदि जो चिकन जलफ्रेज़ी ठाहींदमि ऐं चिकन जलफ्रेज़ी जी रेसिपी अवेलेबल अथव मुंहिंजे चैनल ते। अगरि तव्हां लिखंदव चिकन जलफ्रेज़ी रेसिपी बाय नसरीन वफ़ाई त उहो तव्हांखे मिली वेंदो। ऐं हिते हाणे थांव सिधा करे रखंदमि मां ऐं उन खां पोइ कुझु न कुझु घर जा कम सना सना बेशुमार पिया आहिनि, उहे इनशाला मां करणु शुरू कंदमि। 11:30 थिया आहिनि ऐं सॼा कम करण खां पोइ, यानी किचन जा कम करण खां पोइ मां वञा थी ॿाहिरि। मुंहिंजे हथ में शॉपर आहे, TCS जी ऑफिस। ये शयूं कुझु ॿिनि जाइनि ते TCS करणियूं आहिनि, हिकिड़ी सुगंध ॾे, हिकिड़ियूं हैदराबाद वेंदियूं मुंहिंजी फ्रेंड खे। हलूं था हाणे। मां अची वियां वापसि, तक़रीबन 11:30 थियण वारा आहिनि, 2-3 मिंट थिया आहिनि मूंखे आहे। सो थोरी भाॼियूं कढी रखियूं आहिनि त बोर्ड ठाहींदमि ऐं बुख लॻी आहे ॾाढी। सुबुह मां नाश्तो प्रॉपर न कयो त इन करे मां इहे सयूं थी खावां। राति कमेंट पढ़ां पई कल्ह वारे वीडियो ते, मिसिस अब्दुल कयूं चयो त पकल सयूं ॾेखारियो आहे। सो पकल सयूं हे आहिनि, पर हिन महिल त ठरी ॻंढा थी वियूं आहिनि। सो बहरहाल हिन जी रेसिपी अवेलेबल आहे मुंहिंजे चैनल ते, त अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त ॾिसी वठिजो। हीअ चिकन जलफ्रेज़ी जी बि मां पहिरियों ॿुधाए चुकी आहियां त इन जी बि रेसिपी अवेलेबल आहे। सो हाणे कुझु खाईंदमि पीअंदमि थोरो ऐं उन खां पोइ बोर्ड जी तयारी कंदमि। चिकन रखियो मां बॉइल करण जे लाइ ऐं हिते हीअ फुंदण, हीअ टसल्स मां धोई आई आहियां। हीअ लॻल हुया हिकिड़े प्लांटर ते, उहे मां ई ठाहियो हो। सो ॾाढा मेरा थी विया, सफ़ा मिटी में भरिया पिया, त मां उन तां इहे लाहे आई आहियां ऐं हिननि खे मां वॉश कयो आहे। ऐं इहे इनशाला वरी या त उन ते साॻे ते मोटाए हणंदमि या कंहिं ॿी शइ ते। हीअ ॾिसो, हे ग्लू जा निशान आहिनि, ग्लू लॻियल आहे। UHU ट्यूब मां हमेशह यूज़ कंदी आहियां, त वापसि हिननि खे ग्लू हणी ऐं मां हुननि जे मथां लॻाए छॾींदमि। त हीअ ईअं बि करे थो सघिजे, ज़ाया काई शइ नथी थिए। ऐं छो त उहो प्लांटर ते जेको मां ॻूणीअ सां कवर कयो न, त ॻूणी त हाणे जहिड़ी मेरी थिए न थिए ख़बर ई नथी पए। उनखे वधि में वधि मां थोरो छंडे साफ़ु करे ऐं वापसि हुन जे मथां मां लॻाए छॾींदमि त जीअं इहे सुठा लॻनि। सो इहे हाणे हेतिरियूं ज़रूरियूं किथे सुकड़ियूं विझजनि। सो हिते ई हिन अख़बार ते मां हिनखे विझां थी डाइनिंग टेबल ते, पाणे इहे सुकी वेंदियूं। बोर्ड मुंहिंजो तयारु आहे, चिकन जलफ्रेज़ी मानी पची वई आहे, सवा हिकु थियो आहे ऐं मां त लंच कयां थी। सुराण जे अचण में अञा ज़ाहिर इलाही देरि आहे, त मां मानी वानी खाई नमाज़ पढ़ी वठंदमि। उन खां पोइ वरी कुझु मां पंहिंजो क्रिएटिव वर्क कुझु बि या कुझु ज़रूरी कमकारियूं मां पंहिंजो शुरू कंदमि। 3 जी अज़ान जो टाइम थियण वारो आहे। उन खां पहिरियों मां हिते हिननि खे पाइन कोन्स खे कयो आहे पेंट, ऐं हिन जो हेठियों पासो अञा पेंट कोन्हे थियल। मथां ड्राई थी वेंदा त पोइ वरी हेठां बि हिननि खे पेंट कंदमि, छो त मुंहिंजी नई जेका बि मां वीडियो ठाहींदमि उन में इहे मूंखे ब्राउन कलर में पेंटेड खपनि। हिननि जो पंहिंजो जेको कलर आहे उहो सफ़ा फिटी वियो आहे। सो इहे करे छॾिया अथमि त जीअं मां जंहिं महिल वीडियो ठाहियां त वरी मूंखे उन महिल आसानी हुजे। ऐं हीअ मुंहिंजा टसल्स फुंदण, सिंधीअ में फुंदण, अञा सुकी रहिया आहिनि। सो सुकी वेंदा त फाइनली वापसि उन्हनि ते हणंदमि पंहिंजे जंहिं प्लांटर तां मां लाथा हुया। सो हाणे निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, निमाज़ पढ़ी पोइ वरी अची कुझु कंदासीं। ऐं सुराण कुझु करे, सुराण छा थी करे? सुराण हे जीरो थी साफ़ु करे, इन लाइ जो मां राति जो पचाईंदमि पालक दाल।
सो दाल पालक फ्रीज़ थियल हुई, उहा बि कढी हिन भॻियल दाल में विझी छॾी आहे। हिते चांवर भिॻा पिया आहिनि, इहा राजी मानी जी तयारी आहे। ऐं हिते दामड़ी भिॻी पई आहे। सो इहे कम ज़ाहिर थोरो अॻु में ई करे छॾिबा आहिनि त वधीक बहितरु रहंदो आहे। त हाणे हीअ हिते पिया सुकंदा, नमाज़ जो टाइम आहे, नमाज़ पढ़ी वरी कम में मसरूफ़ थी वेंदासीं। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती ऐं दाल ऐं पालक खे रखी आयमि हल्की बाहि ते। पाइन कोन्स जेके अधु मुना पेंट कया हुआ उहे बि तक़रीबन ड्राई थियण वारा आहिनि, त कोशिशि कंदमि त राति जो उन्हनि खे पेंट करे छॾियां त जीअं मूंखे सुभाणे उनजी वीडियो ठाहिण में या जंहिं बि महिल मां उनजी वीडियो ठाहियां त उन में आसानी थिए, छो त सुकण जे लाइ टाइम ॾियणो पवंदो आहे कंहिं बि शइ खे जॾहिं पेंट कजे त। ऐं हीउ कपिड़ो मुंहिंजे भरिसां पियो आहे अञा ताईं, जेको मां ॿारनि जे नाइट ड्रेसिस जे लाइ रखियो आहे। हिन जो उतो साइड आहे, हीअ सुतो साइड आहे, त अञा ताईं मूंखे मौक़ो नथो मिले त मां हिनखे कटियां। मतिलबु मंझंदि जो मानी खाई लेटी पियमि त बसि जान छुटी। सुबुह जो जेको आहे ॿाहिरि वियमि कुझु देरि, घर जे कमकार में लंच ठाहिण में टाइम हलियो वियो। ऐं नंढे हूंदे खां वठी मुंहिंजी आदत आहे मां सुबुह जो कमु करे सघंदी आहियां, जेको बि सिलाई हुजे कुझु बि हुजे, उन खां पोइ मंझंदि खां पोइ मूंखां कुझु न पुॼंदो आहे। यानी पोइ इहो थी सघे थो त मां मतिलबु घर जो जीअं आम रूटीन वारो कमुकार करे सघां, कुझु क्रिएटिव ऐं कुझु अहिड़ो कमु मां न करे सघंदी आहियां। त मूंखे यादि आहे जॾहिं ॿार मुंहिंजा नंढड़ा हूंदा स्कूल वेंदा हुआ, मां जॉब न कंदी हुअमि, त उन्हनि सभिनी खे रवानो करे पोइ मां आराम सां पंहिंजो नाश्तो ठाहे वेही टीवी ॾिसंदी हुअमि। उन ज़माने में टीवी जेका हूंदी 9 बजे ताईं बंदि थी वेंदी, त मां पोइ उन 9 बजे ताईं वेही मां आराम सां पंहिंजो जेको बि हथ जो कमु हूंदो, कारेली हूंदी, आर हूंदी, स्वेटर, कुझु बि भर्त ॾाढा भरींदी हुअमि त उहे कंदी हुअमि वेही। त इहे सवेर सवेर मूंखां पुॼंदा आहिनि सभु कम। ऐं हाणे मसइलो इहो आहे जो सवेर सवेर वारे टाइम में ज़ेरा मैडम घर में हूंदी आहे ऐं पोइ शल न का शइ ॾिसे, उन खां पोइ अलाह निगहबान या मुंहिंजो या उन शइ जो एॾी हुनजी तिखी नज़र आहे। ऐं उहो इन करे मां हुन जे साम्हूं कोशिशि कंदी आहियां त कुझु न कयां। आम घर जा कमकारियूं मां उन साम्हूं करे वठंदी आहियां, कपिड़ा वेड़णा थिया, को बसर कटिणो आहे, भाॼी कटणी आहे, कुझु बि अहिड़ा कम करे छॾींदी आहियां मां। ऐं उन खां सवाइ पोइ जेकॾहिं हुनजे वञण खां पोइ वेही मां कुझु वीडियो ठाहियां, कुझु कमु करे वठां त वाह वाह, न त मंझंदि जी मानीअ खां पोइ त असां कंहिंजा माइट ई न आहियूं। इहा पुराणी आदत आहे मुंहिंजी। मानी खाई मां सफ़ा बसि चवंदी आहियां कोई ॻाल्हाए बि न मूंसां हाणे लंच खां पोइ। ऐं पोइ चाहे मां उन में सुम्ही पवां या न सुम्हां, कॾहिं कॾहिं निंड न बि ईंदी आहे, कॾहिं निंड बि अची वेंदी आहे, पर मां पंहिंजे लेखे बिल्कुलु अकेलो ऐं रिलैक्स टाइम गुज़ारणु चाहींदी आहियां, पोइ चाहे जेतिरो बि अधु कलाकु कलाकु। सो इहो ई रुटीन आहे। इन करे कपिड़ो इहो वीचारो अॼु बि कोन कटिजी सघियो। ऐं सच इहो आहे त नियत में ख़लल आहे मुंहिंजे, किथे न किथे दिलि थी चहिरेली शुरू कयां, पर एॾा प्यारा प्यारा ॿिया बि प्रिंट घुराया आहिनि त मूंखे ॿारनि जे लाइ ई सिबणा आहिनि। 2 ॿारड़ा नंढड़ा मुंहिंजा प्यारा, ऐं ज़रूरी बि कोन्हे त मां हिन ई साल सॼा ई सिबी पारायां उन्हनि खे, मतिलबु आराम आराम सां वेठी सिबंदमि। ऐं ऑनलाइन ख़रीदारी मां त ईअं ॼण जान छुटी पई आहे। किन इदारनि ते या किन ग्रुप्स ते थोरो एतबार बि ठही वियो आहे त बेफ़िक्र थी मां उतो शयूं घुराए थी सघां। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे आम मार्केट में अहिड़ा प्रिंट्स नज़र न ईंदा आहिनि कॾहिं बि। मां हैदराबाद में रेशम गली मां कट पीस वठंदी हुअमि जॾहिं एग्ज़िबिशन्स वग़ैरह कंदी हुअमि। उन में मूंखे अहिड़ा अनोखा अनोखा प्रिंट्स, अधु मीटर, क्वार्टर मीटर, टुकड़ा, फाटल, मतिलबु ईअं रफ पीसिस मूंखे मिली वेंदा। उन में बि वॾा वॾा न मिलंदा जो ॿारनि जा कपिड़ा ठाहिजनि, उन में इन्हनि ई प्रिंट्स जा नंढा पीसिस हमेशह मौजूदु हूंदा। ऐं हाणे हैदराबाद केरु वञे, ऐं ख़बर न आहे त अवेलेबल आहे बि न। ऐं जंहिं दुकान वारे खां मां वठंदी हुअमि उहो त मुंहिंजे हूंदो ई उतां दुकानु बंदि करे हलियो वियो। पोइ ख़बर न आहे त हाणे छा आहे पोयां सूरत हाल। त ईअं मज़ो थो अचे, वठंदी रहंदमि। उहा ई जीअं मूं चयो त मां हमेशह बार बार चवंदी थी रहां त 7-8 रिलियूं सिबियूं त मुंहिंजे कबट ते को फ़र्क़ु ई न पियो आहे। त फ़र्क़ु छो पवंदो, हिकिड़ा निकिरनि था त थोरा घणा उन्हनि जी जाइ ते ॿिया बि अची था वञनि। पर ज़िंदा इंसान पंहिंजी दिलि विंदराइण लाइ, पाण खे मसरूफ़ रखण लाइ ऐं पंहिंजा अहिड़ा कंस्ट्रक्टिव शौक़ु पूरा करण जे लाइ कुझु त कंदो न। ईअं हाणे वेही करे माण्हू ज़िंदगी ख़तमु थियण जो इंतज़ारु त नथो करे सघे त हाणे अॻु पोइ वेंदासीं सभु जान छॾे, हाणे इहो सभु कुझु छाजे लाइ कयूं। मूंखे यादि आहे मुंहिंजी सुराण जॾहिं रिलियूं ठाहिण पई सिखे, सुगंध भर्त पई भरे, स्कूल में ई हुयूं शायदि, अञा 9th मैट्रिक में ई हूंदियूं, सिखियूं त नंढे हूंदे खां ई हुयूं। अञा सुगंध त 4th क्लास खां सिखी। त असांजे घर में पंहिंजे फैमिलीअ मां ई कोई
हिकु दफ़ो हिकिड़ियूं आयूं मायूं, ॿियो दफ़ो ॿियूं आयूं, त ॾाढो ख़ुशि थी करे उन्हनि खे ॾेखारियूं पियो त भाॼी हे असां ॾिसो सिखियो आहे। त चई अजायो थी एॾी महिनत कयो, छा सभु कुझु हिते रहिजी वेंदो हिन जहान में, ऐं छा खणी वेंदो इंसानु पाण सां, अजाई महिनत आहे। मूंखे अफ़सोस थियो ॾाढो। पोइ हे वीचारियूं मायूस थी वियूं, शकी थी वियूं सफ़ा पंहिंजी शयूं ॾेखारींदे। त मां हुननि खे चयमि त पंहिंजे धीअनि खे त मूं चयो न तव्हां माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदा कयो। मिसाल जे तौर ते असां हंध था ठाहियूं, रिलियूं था सिबूं, घर जे लाइ मुख़्तलिफ़ शयूं था ठाहियूं, त असांखे घर में हिननि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। या इंसानु वांदो हूंदो त शैतान जो दिमाग़ु हूंदो, उहो ख़ाली दिमाग़ु शैतान जो घरु, त पोइ उनखां बहितर आहे त कंहिं चङी मसरूफ़ियत में माण्हू मसरूफ़ हुजे। हुनर सिखणु ऐं कोई बि क्राफ्ट, कोई बि क्रिएटिव वर्क करणु, इहो इंसान जी हिकिड़ी मां चवंदमि एक्स्ट्रा ख़ूबी आहे। केर बि कंदो हुजे चाहे दुनिया में, इहा इंसान में हिकिड़ी वॾी क़ाबिलियत आहे। ठीकु आहे न, रुटीन जा कम त हर कोई करे थो, सभु मायूं घरनि में मानियूं पचाईंदियूं आहिनि, ॿार संभालींदियूं आहिनि, घर साफ़ु रखंदियूं आहिनि, या पंहिंजे कम वारनि माण्हुनि खां, हेल्पर्स खां कमु वठंदियूं आहिनि। इहो हर कोई कंदो आहे न, पर को एक्स्ट्रा टैलेंट माण्हू में हूंदो आहे त उहो कुझु वधीक कमु करे सघंदो आहे, चाहे उहो सिलाई भर्त कंहिं बि तरह जो, जंहिंजी दिलि जंहिंमें लॻे, इहो ज़रूरी आहे। त पोइ इन करे जेको आहे इहो कपिड़े वठण जो जेको मुंहिंजो सिलसिलो आहे, इहो जारी रहंदो जेसि ताईं सम्झां थी त मां सिबी सघंदमि तेसि ताईं। सो अलाह साईं, हमेशह मां चवंदी आहियां अलाह साईं हलंदो रखे, चिरंदो पुरंदो रखे, मोहताजीअ खां बचाए। सो ॻाल्हियूं त बसि ॻाल्हियुनि जो ॻोठु थी वेंदो हिते, अगरि मां ॻाल्हियूं शुरू कयां हिकु दफ़ो त पोइ अलाह बसि कराए। सो हाणे मां बसि थी कयां, ऐं काफ़ी जेको आहे कचहरी वारो पार्ट जेको आहे इलाही वॾो थी वियो आहे। ऐं विच विच में कंहिं ॾींहुं अहिड़ो बि हूंदो आहे त मां कचहरी न बि कंदी आहियां, छो त मसरूफ़ियत हूंदी आहे, टाइम हूंदो आहे। अॼु मूंखे मसरूफ़ियत हूंदी आहे, टाइम हूंदो आहे, न मसरूफ़ियत हूंदी आहे, टाइम न हूंदो आहे। ठीकु आहे, त अॼु मूंखे कुझु एॾो घणो कमु न आहे, रिलैक्स आहियां। हितां उथी वञी चांवर पचाईंदमि, दाल खे फाइनल कंदमि, ऐं उनखां पोइ टीवी ॾिसंदे, टीवी त असां वॾो माइट आहे, असां ज़रूरु ॾिसंदा आहियूं, भले हाणे छा बि चयो वञे। हिकिड़े माण्हूअ लिखियो मुंहिंजे ई कंहिं वीडियो ते कमेंट कयो हुई, मां टीवी ॾिसण जी ॻाल्हि कई त हुन ते कमेंट कयो हुई त तव्हां टीवी था ॾिसो, अलाह तव्हांखे हिदायत ॾे। सो अलाह असांखे हिदायत ॾे, आमीन, त असां टीवी न ॾिसूं। सो बहरहाल हाणे मोकिलायां थी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। सो अलाह चाहियो त इनशा सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसि ताईं अलाह वाही।